हालानी जामिया इस्लामिया अरबिया दारुल फजल दरगाह हालानी शरीफ में सालाना शहदा इस्लाम कॉन्फ्रेंस थी गुजरी। कॉन्फ्रेंस के खिताब करने गादी नशीं पीर मौलाना डॉक्टर सैयद निसार अहमद शाह, सैयद असदुल्ला शाह, मौलाना पीर सैयद मोहम्मद शाह नक्शबंदी मिस्किनपुर, जनाब मौलाना मीर मोहम्मद मीरक, मौलाना कारी कामरान अहमद, मौलाना गुल हुसैन ज़ौर ॿियनि चयो त हुसैनी किरदारु अपनाइण जी ज़रूरत आहे। यज़ीदी किरदार सां जंग जोड़णु ज़रूरी आहे। हुसैन अॼु बि ज़िंदा आहे, सुभाणे बि ज़िंदा रहंदो। यज़ीद अॼु बि मुर्दाबाद आहे ऐं क़यामत ताईं मुर्दाबाद रहंदो। हुन जो त असां मुसलमाननि खे हुसैन रज़ा जी ॾिनल क़ुर्बानीनि ते हलणो पवंदो। हुन कॉन्फ्रेंस में मुल्क जे मशहूर नात ख़्वाननि में हाजी इमदादुल्ला फुलपुटो, हाजी धणी बख्श चाचड़, अब्दुल वाहिद जतोई, शेर अली उजण ऐं ॿियनि करबला जी शहीदनि ते नातूं पढ़ी पिंडाल में वेठड़नि खे झुमाए छॾियो। हिन कॉन्फ्रेंस में सिंध जे कुंड कुर्छ मां आयल हज़ारे मुरीदनि, अक़ीदतमंदनि ऐं अवाम शिरकत कई। आयल महिमाननि खे जलसे गाह ताईं पहुचाइण लाइ केतिरा ई मरहलनि जी सिक्योरिटी इंतज़ामनि मां गुज़रणो पियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम पुलिस सां गॾोगॾु दरगाह जा रज़ाकार संभाले रहिया हुआ, जॾहिं त हुन कॉन्फ्रेंस में अमन अमान जे हवाले सां SSP नशर फिरोज़, रिटायर्ड कैप्टन सदाम हुसैन ख़ासकली DSP इज़हार लाहौरी ऐं रेंजर्स अफ़सरान दौरो पिणु कयो, जॾहिं त ॿिए पासे फ़ी सबिलिल्लाह जी सबीलुनि ऐं नंगर जो बि बंदोबस्त थियल हो। आज खानकाह हालानी शरीफ के अंदर 82वीं अकीज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल सालाना शहदा इस्लाम शहदा करबला कॉन्फ्रेंस मुनक़िद की गई है, जिसमें मुल्क भर के उलमाए किराम, मशाइख़ इज़ाम, गद्दी नशीन शरीक हुए हैं और हज़ारों के तादाद में यहाँ पर मजमा मौजूद है। आज के दिन के अंदर हम हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु को खिराज तहसीन पेश करेंगे और इस खानगाह के अंदर ज़िक्र अस्कार होगा, मुराक़बा होगा और बयानात होंगे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।